फरीदाबाद गोठन जी बिजली, फरीदाबाद गोठन जी बिजली, फरीदाबाद जी बिजली, फरीदाबाद जी बिजली। फरीदाबाद शहर में गोठन जी बिजली बंद हो जाना। ग्रेड इंचार्ज एजाज बिरोई वापडा लाइनमैन मुश्ताक मीरानी खिलाफ फरीदाबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी के सॾ ते शहर के सियासी समाजी इल्मी अदबी सिविल सोसाइटी के नुमाइंदन STP अगवान अब्दुल फत्ताह गांचो, फिदा हुसैन चन्ना, जिसाफ वारिसर के अगवान निसार अहमद खासकेली, साजिद डेरो समाजी अगवान अली चांडियो, हफीज़ डेरो अब्दुल फत्ताह जखरानी, अब्दुल मनान बिरोई ए बेन एहतजाजी मुजाहरो करे ग्रेड इंचार्ज हटायो, बिजली बहाल करो जा ज़ोरदार नारा हया। सिटी गेट वट धरणो हयो वियो। उन मौके ते अगवानन खिताब कंदे चयो त ग्रेड अमलो शहरन आवाम लाइ आज़ार बणिजी वियो आहे। वापडा लाइन में हर महीने बिलन की आड़ में हज़ारे रुपया गोठन में उगाड़ी करे वठी हड़प करे रहा आहिनि, पर बिजली मनपसंद ऐं बासर माण्हुनि खे बिजली ॾिनी वञे थी, पर ग़रीब पुरे ते ॻोठाण खे बिजली ॾियण लाइ तयारु न आहिनि। हिननि चयो त अवाम आज़ार ग्रेड अमलो वापडा लाइन में हटाए बिजली बहाल कई वञे। ॾिसंदा रहो 9 न्यूज़ सिंध। लाइक कयो, सब्सक्राइब कयो।